अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नौशर अफरोज़ का बशीर हुसैनी विस्टोलो जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब नौशर अफरोज़ जे सदर ऐं ॿियनि साफ़ हथियार बंदनि जो हमलो फायरिंग जे नतीजे में प्रेस क्लब जे सदर मोहम्मद यूनिस रोज़ पर ऑफिस सेक्रेटरी जुल्फ़कार तगड़ समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अब्दुल्ला तगड़, मुख्तियार, एजाज़ राजभर ॿिया शामिल आहिनि, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिन मां 3 ॼणनि जुल्फ़कार तगड़, अब्दुल्ला तगड़ ऐं मुख्तियार तगड़ जी हालत गणती जोगी हुजण करे खेनि नवाब शाह रेफर कयो वियो आहे। होॾां प्रेस क्लब ते हमलो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार न करण ऐं केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ साफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी मोहम्मद यूनिस राजपर एम ज़फ़र तगड़, ख़ादिम सियाल, अता हुसैन, समो, इरफान मेमण, महबूब कलोड़ ऐं ॿियनि कई। रैली प्रेस क्लब खां थाणे ते पहुती जिन नारेबाज़ी बि कई। उन मौक़े ते साफ़ियुनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त ख़ासि बिरादरी जे हथियार बंदनि माण्हुनि पारां प्रेस क्लब ते हमलो कयो वियो, जंहिं साफ़ियुनि ते डंडा, चाकू ऐं फायरिंग करे ज़ख़्मी कयो आहे। पर एसएचओ नौशर अफरोज़ जवाबदार हमलावरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जे लाइ तयार नाहे, जेका वॾी ज़्यादती आहे। हिननि चयो त पुलिस ॾुआरनि सां ॿिठ बणियल आहे, जेको वॾो नुक़सानु कराईंदी। जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे, जे न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।